अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़िस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली आमीन या रब्बिल आलमीन। मुंहिंजा दीनी भाइरो, जीअं त तव्हां सभिनी इहो ॾिठो हूंदो त असांजे घरनि में हिकिड़ो पाक किताब मौजूदु आहे। उहो पाक किताब असां सुहिणनि कपिड़नि में वेड़े, पोती में वेड़े उनखे कंहिं मथां ई जाइ ते रखंदा आहियूं त जीअं उन पाक कलाम जी बेहुरमती न थिए, ऐं साॻे वक़्तु उनखे असां बाइसे बरकत बि सम्झंदा आहियूं। ऐं असां में के अहिड़ा घराणा आहिनि जिन में को बुज़ुर्ग हूंदो पुराणो, उहो उनखे वॾी अक़ीदत सां तिलावत कंदो आहे उनजी। ऐं के असांजा घराणा कुझु मज़हबी हूंदा आहिनि, उन्हनि दीनी घराणनि में बाक़ाइदा घर जो हर भाती उन पाक कलाम खे हर सुबुह जो तिलावत कंदो आहे। न सिर्फ़ एतिरो बल्कि उते ॿारनि जे पढ़ाइण जो बंदोबस्तु हूंदो आहे। यानी इन ॻाल्हि जो ख़ासि एहतमाम हूंदो आहे त असांजा ॿार बि इहो पाक कलाम सिखनि ऐं उनजी तिलावत कनि त जीअं असांजो घर बाबरकत थी वञे। तव्हां लाज़मी अगरि सम्झी विया हूंदा त मुंहिंजो इशारो कहिड़े किताब न आहे। ज़ाहिर आहे उहो किताब क़ुरान मजीद आहे। क़ुरान मजीद अल्लाह ताला जो उहो पाक कलाम आहे। इहो उन अल्लाह जो पाक कलाम आहे जेको ज़मीन ऐं आसमान जो ख़ालिक आहे। उन अल्लाह ताला जा असां ते एतिरा त एहसान आहिनि जो ॻणण खां ॿाहिरि आहिनि। क़ुरान पाक जी सूरह लुक़मान आहे, उन जी आख़िरी आयतूं आहिनि जिन जो मां हिते महज़ मफ़हूम थो बयानु कयां, आयतूं तिलावत नथो कयां। उन जो मफ़हूम इहो आहे त हिन दुनिया जा समूरा वण कलम थी वञनि ऐं सॼो जेको समुंड आहे, जेको पाणी आहे, उहो मस थी वञे। पोइ उन्हनि कलम सां उहा मस भरे अल्लाह जी जेकी नेमतूं आहिनि लिखंदा वञो। उहे कलम ख़तम थी वेंदा, मस ख़तम थी वेंदी, पर अल्लाह जूं नेमतूं न खुटंदियूं। बल्कि जेकॾहिं चइजे असां समुंड में अंदरि पंहिंजी आङुर ॿोड़ियूं, आङुर ते जेको पाणी जो फुड़ो ईंदो उन जे बराबरि बि उनखे नथा चई सघूं। अल्लाह जा असां ते एॾा एहसान आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि में सभिनी खां वॾे में वॾो एहसान कहिड़ो आहे? अल्लाह जो उहो एहसान आहे जो अल्लाह साईं पंहिंजो कलाम, अल्लाह जो जेको फरमान आहे, जेकी ॻाल्हियूं आहिनि अल्लाह जूं, उहे हुन सां ॿाननि ते मोकिलियूं आहिनि, जंहिंखे असां क़ुरान मजीद चऊं था। क़ुरान मजीद अल्लाह ताला जी सभ खां वॾी नेमत आहे। त हाणे तव्हां ई सोचो, जेकी अल्लाह जी हेॾियूं सारियूं नेमतूं आहिनि उन्हनि जो असां शुक्र अदा नथा करे सघूं। हितां आहे क़ुरान मजीद आहे, वरी अल्लाह जूं समूरियूं नेमतूं हिकु पासे रखो, क़ुरान पाक ॿिए पासे रखो, त क़ुरान वधीक थींदो ऐं बे इंतिहा वधीक थींदो। त अल्लाह पाक जेको ही हेॾो नेमत असांखे ॾिनी आहे एॾी क़ुरान जहिड़ी, उनजो ज़ाहिर आहे असां ते हाणे हक़ थिए थो त असां अल्लाह जो शुक्र अदा कयूं। पर अल्लाह जो शुक्र अदा कीअं कयूं ऐं छा असां अल्लाह जो शुक्र अदा करे सघूं था? अल्लाह जा हेॾा थोरा जेके आहिनि उहे लाहे सघूं था? त हिन जो जवाबु नफ़ी में आहे, न। असां अल्लाह जे एहसाननि जो खणी सारी पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी इबादत कयूं, अल्लाह जी इताअत कयूं, निमाज़ूं पढ़ूं, रोज़ा रखूं, सभु कुझु कयूं, बल्कि अहिड़ियूं असांखे हज़ारे ज़िंदगियूं मिली वञनि। मां चवां थो किरोड़े मिली वञनि, किरोड़े छॾियो बेशुमार मिली वञनि, ऐं उहे समूरियूं ज़िंदगियूं असां लगातार अल्लाह जी शुक्रगुज़ारीअ में लॻाए छॾियूं, पोइ बि अल्लाह जो शुक्र न लाहे सघंदासीं। अल्लाह जा एॾा वॾा एहसान आहिनि असां मथां,
पर इहा शइ आहे जो असां अल्लाह जो शुक्र अदा त करे नथा सघूं, पर कुझु न कुझु असां माना शुक्रानो करे सघूं था। जे असां उहो बि न कयूं पोइ असां खां वॾो नाशुक्रो ॿियो केरु बि कोन्हे। त हाणे क़ुर मजीद जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं त अल्लाह जो शुक्र क़ुर मजीद जहिड़ी नेमत जेका मिली आहे उन लाइ असां कीअं कयूं। त उनजी हिकिड़ी इहा सूरत आहे त क़ुर मजीद जा 5 हक़ आहिनि। असां मुस्लमाननि ते क़ुर मजीद जा 5 हक़ आहिनि। उहे 5 हक़ असांजे मथां ज़िमेदारी आहे त उन्हनि खे अदा कयूं। त उहे कहिड़ा हक़ आहिनि? पहिरियां मां सभिनी जो ॿुधाए वञा सरसरी, पोइ इंशाअल्लाह हुन ते तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों क़ुर जो हक़ आहे त क़ुर ते ईमान आणियूं। क़ुर जो ॿियो हक़ आहे त असां क़ुर जी तिलावत कयूं। टियों हक़ आहे त क़ुर पाक खे असां सम्झूं। क़ुर जो चौथों हक़ आहे त असां क़ुर पाक खे ते अमल कयूं। ऐं 5हों हक़ आहे त असां क़ुर मजीद खे ॿियनि माण्हुनि ताईं पहुचायूं। त इहे 5 हक़ आहिनि जेके क़ुर जा असां ते थियनि था। असांखे उहे लाज़मी करणा आहिनि। जे असां उन्हनि खे अदा कयूं था त सम्झो असां अल्लाह जो शुक्र जेको आहे अदा करण जी का न का सूरत कढीसीं। हाणे असां क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह जे हुज़ूर हाज़िर थींदासीं त हिकिड़ो उज़ुर पेश करे सघूं था त अल्लाह तुंहिंजूं नेमतूं त बेशुमार हुयूं, क़ुर जी त उते जॻह ई कोन्हे, पर असां लाहे त न पिया सघूं, पर कुझु न कुझु ज़रूरु कयोसीं जेको असांजे वस हुयो। पर जे उहो बि न कयूं त पोइ असां कहिड़ो मुंहुं खणी ईंदासीं अल्लाह जे आॾो। जॾहिं अल्लाह बादशाह रब्बिल आलमीन शहनशाह जो शहनशाह आहे, जॾहिं हुनजे आॾो असां ख़ाली हथ ईंदासीं त कहिड़ो मुंहुं रहंदो असांजो, कहिड़ो मुंहुं खणी ईंदासीं। तंहिं करे असां ते लाज़मी आहे ॿियो न त इहे 5 कम त कयूं। त हाणे अचूं था हुनजी तफ़सील न। त सभ खां पहिरियों हक़ जेको असां ॿुधायोसीं त क़ुर जो कहिड़ो आहे। क़ुर जो पहिरियों हक़ आहे त क़ुर ते असां ईमान आणियूं। वॾी अजीब ॻाल्हि आहे इहा। तव्हां पाण सोचींदो हूंदो चवे छा तूं। असां मुस्लमानों कलमो पढ़ियो असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। जॾहिं असां कलमो पढ़ियो आहे त असां मुस्लमान थियासीं। असांजो हाणे अञा क़ुर ते ईमान न हूंदो। असां क़ुर खे मञूं था तॾहिं त मुस्लमान आहियूं। जे क़ुर जो इनकार करण वारा हुजूं हा त पोइ असां कहिड़ा मुस्लमान आहियूं? पोइ असां त मुस्लमान ई न सॾायूं हा। पोइ कीअं थो चवे ही माण्हू त तव्हां क़ुर ते ईमान आणियो? इहा ॻाल्हि असांखे तॾहिं सम्झ में ईंदी जॾहिं असां इहो ॾिसूं त ईमान छा खे चवंदा आहिनि। ईमान चवंदा आहिनि 2 शयुनि खे मजमूए खे, या जेका ईमान जी अहले इल्म वसिफ़ बयान कई आहे उन में 2 ॻाल्हियूं थियूं अचनि। पहिरियों आहे इक़रारुन बिल लिसान, त यानी ज़ुबान सां इक़रार कयूं। ॿियो आहे तस्दीकुन बिल क़ल्ब, दिल में उनजी तस्दीक कयूं। असांजी दिल उहा ॻाल्हि तस्लीम करे जेका असांजी ज़ुबान ते अचे थी। मिसाल थो ॾियां, सिज ओभर खां उभरे थो, सिज ओभर खां उभरे थो। जॾहिं मां इहा ॻाल्हि कई तव्हां सभिनी जे ज़हननि में इहा ॻाल्हि अची वई त वाक़ई सिज ओभर खां उभरे थो। इहा हक़ीक़त आहे हिकिड़ी जंहिंजो को बि इनकार नथो करे सघे। त यानी जॾहिं मां मुंहिंजी ज़ुबान ते इहा ॻाल्हि आई त मुंहिंजे ज़हन बि इहा ॻाल्हि तस्लीम कई, मुंहिंजे अंदर बि हिन ॻाल्हि जी गवाही ॾिनी वाक़ई सिज ओभर खां ई उभरंदो आहे। वरी उन खां सवाइ ॿी शइ आहे, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद इमाम हुमैदी रहमतुल्लाह अलैह, उहो त चवे थो ईमान में रुगो इक़रारुन बिल लिसान ऐं तस्दीकुन बिल क़ल्ब न आहे, अमल बि आहे। डॉक्टर इसरार अहमद रहमतुल्लाह अलैह उन जे बारे में इहो चयो आहे त जॾहिं असांजो कंहिं ॻाल्हि ते ईमान हूंदो या कंहिं ॻाल्हि जे बारे में असांखे पक हूंदी हीअ शइ थिए थी या थियण वारी आहे या ईअं ई आहे, त
असांजो अमल बि उन मुताबिक़ हूंदो। जीअं हाणे मिसाल ॾिनो मां त सिज उभर खां उभरे थो, त इहा ॻाल्हि असां सभिनी खे ख़बर आहे। उहो ई सबबु आहे जॾहिं असां सिज खे उभरंदे ॾिसूं था त असां सुजाॻ थी वञूं था। पहिरियां राति त निंड पियासीं, पोइ अखियूं खोलियूंसीं, पंहिंजे कमकारनि में लॻी वियासीं, छो त असांखे ख़बर आहे सिज उभर खां उभरंदो आहे, उभरंदो आहे, ॾींहुं थींदो आहे, रोशनी थी वेंदी आहे, हाणे कमु करण जो टाइम आहे। पर को हुजे मिसाल तौरु दीवानो हुजे, चरियो हुजे, उनखे मिसाल तौरु अकुल एतिरो न हुजे, मेच्योर न हुजे, ऐं मिसाल तौरु इन ॻाल्हि खे तस्लीम न करे, त पोइ हू थोरी उथंदो, चवंदो बाबा अञा राति आहे, मूंखे साबित कयो सिज उभरियो आहे या न उभरियो आहे। ईमान जी बि ऐं कैफ़ियत आहे। जॾहिं असां चऊं था त क़ुरान मजीद अल्लाह ताला जो पाक ऐं सचो कलाम आहे, त असांजो जॾहिं असांजी दिलि उन ॻाल्हि जी तस्लीम करे, दिलि में उहा तस्दीक अचे, सम्झो असां में ईमान जो कुझु ज़रो आहे। वरी क़ुरान पाक ते जेकॾहिं असांजो इहो ईमान आहे त असांजो अमल बि उन मुताबिक़ हुजे, बल्कि असांजो अमल ऑटोमेटिकली उन मुताबिक़ थी वेंदो जेको असांजो ईमान आहे। जीअं मिसाल तौरु असां चऊं था क़ुरान पाक अल्लाह जो कलाम आहे, त असांखे हुन सां मुहबत हुजे, अक़ीदत हुजे, ऐं असां में अंदरि उत्साह हुजे, असां में माना इहा शइ हुजे त पढ़ूं असां क़ुर खे। आख़िर असांजो रब असां सां छा थो फरमाए, छा थो चए असांखे, या असांखे कहिड़ी ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो। या अहिड़ी तरह सां चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं कोई गैर मुस्लिम मिली वेंदो आहे, या को कामरेड आहे, क़ौम परस्त आहे, या आज़ाद ख़्यालनि जो माण्हू आहे, उहो चवे थो साईं क़ुरान मजीद जेको आहे उहो हर मसइले जो हल आहे। असां चयोसीं, असां चवंदा आहियूं हुनखे, पोइ हू माण्हू कॾहिं महिल असांखे खिलंदो आहे, जे दीन बेज़ार आहे त चवंदो आहे चरियो थियो आहे, हल ठीकु आहे, क़ुरान मजीद हर मसइले जो हल आहे, मूंखे हल कढी ॾे। उते असां जवाबु ॾेई वेंदा आहियूं साईं हा हल आहे, पर ख़बर कोन्हे, असां कॾहिं कोन कढियो आहे। पोइ हू चवंदो चरिया थिया, तव्हांजो ख़ाली इहो अक़ीदो आहे, जेकॾहिं हिन में हर मसइले जो हल आहे त तव्हां कढो आणो उहो, ठीकु आहे। जेका गुरबत आहे उनजो कहिड़ो हल आहे, बेरोज़गारी आहे उनजो कहिड़ो हल आहे, करप्शन वधी वई आहे उनजो कहिड़ो हल आहे, पोइ हल हूंदो न, कढी ॾियो न मूंखे असांखे। त उन लाइ लाज़मी आहे जेकॾहिं असांजो इहो असांजो अक़ीदो आहे त क़ुरान मजीद हर मसइले जो हल आहे, असांजो ईमान आहे, त असां ज़रूरु क़ुरान मजीद खे पढ़ूं आहे, उनखे सम्झूं आहे, ऐं सम्झण खां पोइ उन मां उहो हल कढूं आहे। पर असां ईअं न कयो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असांजो ईमान कोन्हे, असांजो ईमान कमज़ोर आहे, या ईमान आहे ई कोन। असां ख़ाली ज़ुबान इक़रार था कयूं, हा भाउ असां मुस्लमान आहियूं, क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, हर मसइले जो हल पेश करे थो, पर असां कॾहिं हल न कढियो आहे। त हाणे इन जो हल छा आहे, यानी साबित थियो त असां में ईमान कोन्हे। जॾहिं ईमान कोन्हे त ईमान पैदा करणो आहे। ईमान खे पैदा कीअं कयूं, उनजो ज़रियो छा आहे, त उनजो ज़रियो क़ुरान आहे। जॾहिं असां क़ुरान सां जुड़ंदासीं, ऐं हीअ जेके क़ुरान जा 5 हक़ जेके मूं बयानु कयां थो हिन में, उन्हनि खे असां अदा कयोसीं, पोइ सम्झो त असांजो क़ुरान ते ईमान आहे, ऐं असांजो ईमान वधी वियो आहे। हाणे असांजो ईमान उन ॻाल्हि ते पहुतो आहे जो असां हाणे प्रैक्टिकली उन ईमान ते अमल करण लॻा आहियूं। हीउ थियो पहिरियों नुक़्तो या पहिरियों हक़। हाणे असां क़ुरान जो ॿियो हक़ ॾिसूं था, कहिड़ो क़ुरान जो ॿियो हक़ आहे त क़ुरान जी असां तिलावत कयूं। हाणे क़ुरान मजीद जी तिलावत कयूं ऐं ॿिया किताब असां पढ़ूं था, या क़ुरान जॾहिं असां पढ़ंदा आहियूं चवंदा आहियूं असां दौर था कयूं या तिलावत था कयूं। हाणे फ़र्क़ु छा आहे, पढ़ण में ऐं तिलावत करण में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त फ़र्क़ु छा आहे तिलावत करण में ऐं दौर पढ़ण में? तिलावत चवंदा आहिनि जॾहिं असां बार बार कंहिं शइ खे पढ़ूं, वराए वराए पढ़ूं, हर हर पढ़ूं, त उनखे चवंदासीं तिलावत था कयूं असां। ऐं जेकॾहिं कंहिंखे पढ़ी हिकु दफ़ो रखे छॾियोसीं कबट में कंहिं किताब खे, इहो ख़ाली पढ़णु थियो। पर क़ुरान जे लाइ इहो न आहे हुकुम त ख़ाली माना पढ़ो, बल्कि तिलावत कयो। जीअं क़ुरान में आहे जेकी
क़ुरान शरीफ़ जा पहिरियां मुखातिब हुया उन्हनि जी हिकिड़ी वसिफ़ आहे सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम जी त अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावतिही, यानी जन खे असां किताब अता कयो आहे, यानी क़ुरान मजीद अता कयो आहे, उहे उनखे अहिड़ी तरह तिलावत कनि था जहिड़ो उनजे तिलावत करण जो हक़ आहे। ऐं हिकु ॿी शइ हिन में आहे त क़ुरान शरीफ़ जी असां तिलावत छो कयूं, सबबु छा आहे हुनजो, इन ते बि असांखे ॾिसणो पवंदो। उन लाइ असांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त इंसान अशरफुल मखलूकात आहे ऐं अशरफुल मखलूकात जेको आहे उहो ॿिनि शयुनि मां ठहियल आहे। असांजो जेको जिस्म आहे या असां जेके इंसान आहियूं असां ॿिनि शयुनि जो मजमू आहियूं। पहिरीं शइ कहिड़ी आहे, हीअ असांजो ज़ाहिरी जिस्म। ॿी शइ जेको असांजे अंदरि रूह आहे, यानी जिस्म ऐं रूह मिले थो त हिकु इंसान ठहे थो। जेको हाणे जिस्म आहे उहो त मिटी मां ठहियल आहे ऐं मिटी मां ठहियल आहे त हिन जी जेका खाधो आहे, खुराक आहे, ग़िज़ा आहे या हिन जे नशो नमा जो जेको ज़रियो आहे, वधण वेझण जो ज़रियो, उहो असांखे मिटी मां ई मिले थो। अगरि असां फसल कयोसीं सो ज़मीन ते कयोसीं, बनी बारो कयूं था, ज़मीन ते कयूं था, उन मां फसल थो थिए, फसल उहो असां खाऊं था त उन मां असांजो जिस्म जेको आहे उहो वधे थो, वेझे थो, नशो नमा थिए थी हुनजी। अहिड़ी तरह रूह जेको आहे उहो जेको आहे असल में आसमान खां आयो आहे, उहो मिटी जो ठहियल न आहे। जीअं क़ुरान शरीफ़ में आहे त फ़इज़ा सवैतहु नफ़ख़्तु फ़ीही मिन रूही, त जॾहिं मां हुन में पंहिंजो रूह फूकिया, इन्नी ख़ालिकुम बशरम मिन तीन, मां हिकिड़ो माण्हू पैदा करण वारो आहियां, इंसान ठाहिण वारो आहियां मिटीअ मां। फ़इज़ा सवैतहु नफ़ख़्तु फ़ीही मिन रूही, जॾहिं मां हुन में पंहिंजो रूह विझां, फ़क़ऊ लहू साजिदीन, त पोइ तव्हां सभु मलाइक जेके आहियो हिनखे सजदो कजो। त इन मां ख़बर पई त असांजो रूह जेको आहे उहो अल्लाह जी ज़ात खां आयो आहे, अल्लाह पाक खां आयो आहे उहो। त हाणे रूह जेकॾहिं मथां खां आयो आहे त उनजी ग़िज़ा जेका हूंदी, जेका रूह जी खुराक हूंदी, उहा ज़मीन मां पूरी न थींदी। यानी जेको असां खाधो खाऊं था उहो असांजे जिस्म लाइ काफ़ी आहे, रूह जे लाइ काफ़ी न आहे। रूह खे कहिड़ी शइ खपे, रूह खे जेका ग़िज़ा ऐं खुराक खपे उहा मथां आसमान खां ईंदी। ऐं उहा कहिड़ी आहे, उहा आहे अल्लाह जी वही, जेका अल्लाह पाक पंहिंजे ख़ासि बाननि मथां नाज़िल करे थो। जीअं पंहिंजे ख़ासि में ख़ासि बाने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथां ही क़ुरान मजीद नाज़िल कयईं। ऐं क़ुरान मजीद जी तिलावत जेका आहे इहा असांजे रूह जी खुराक आहे। इन मां इहा ॻाल्हि वाज़े थी वई। त हाणे उन करे असांजे रूह खे वधण लाइ, वेझण लाइ ज़रूरी आहे त असां क़ुरान पाक जी तिलावत कंदा रहूं, क़ुरान शरीफ़ खे बार बार पढ़ंदा रहियूं। जीअं असां क़ुरान पढ़ंदासीं तीअं असां में अंदरि रूह जेको आहे उहो वधंदो, वेझंदो, रूह जी नशो नमा थींदी, रूह असांजो ताक़तवर ऐं मज़बूत थींदो। हाणे मिसाल आहे, जीअं असां खाऊं नथा त असांजो जिस्म कमज़ोर थो थी वञे, असां में बीमारी थी अची वञनि, असां डबरा था थी वञूं। रूह जो बि इहो ई हालत आहे। जे असां क़ुरान जी तिलावत न कंदासीं त रूह खे ग़िज़ा न मिलंदी, पोइ रूह जेको आहे पंहिंजी किथां न किथां ग़िज़ा त ॻोल्हींदो, त उनजो पोइ इहा शइ थींदी जो असां वटि हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि, अदा मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। चवंदा मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, रूह जे लाइ खुराक आहे। ठीकु आहे, रूह जी ग़िज़ा आहे, पर मौसीक़ी रूह जी ईअं ग़िज़ा आहे, मां चवां थो जीअं हे जेको असांजो जिस्म आहे इन जे लाइ सूअर जो गोश्त ग़िज़ा आहे, या चर्स थियो, आफ़ीम थियो, उहा असांजे रूह जे लाइ ग़िज़ा हूंदी आहे, असांजे जिस्म जे लाइ जीअं ग़िज़ा हूंदी आहे। त जॾहिं असां सूअर जो गोश्त खायूं था त असां में जेको जिस्म आहे उन में माना ज़ाहिर बीमारियूं थियनि थियूं, ॿिया मसइला थियनि था, छो त इहा पाक शइ न आहे। अलाह साईं असांखे हुकुम ॾिनो आहे कुलू मिन तय्यबात, पाक शयूं खाओ। तंहिं करे असां पंहिंजे जिस्म खे सूअर जो गोश्त न खाराईंदा आहियूं, बल्कि उनजे बदिरां हिलाल शयूं ऐं पाक शयूं खाराईंदा आहियूं। अहिड़ी तरह असांजे रूह जे लाइ बि कुझु ख़बीस शयूं हूंदियूं आहिनि, कुझु अहिड़ी ग़िज़ा हूंदी आहे ख़राबु हूंदी आहे, जीअं मौसीक़ी आहे उनखे चई सघूं था। तंहिं करे असांखे घुर्जे पंहिंजे रूह खे पाक ग़िज़ा खारायूं। उहा पाक ऐं हिलाल शइ कहिड़ी आहे? क़ुरान मजीद जी तिलावत आहे।
ऐं हाणे क़ुर शरीफ़ जी तिलावत में कुझु ॻाल्हियूं आहिनि जंहिंजो असांखे ख़्यालु रखिणो आहे। यानी क़ुर जी तिलावत कॾहिं थींदी, कीअं असांजी सही थी सघे थी, त उन लाइ हर मुस्लमान ते लाज़मी आहे त क़ुर जी तजवीज़ सिखे। तजवीज़ छा चवंदा आहिनि? तजवीज़ जो मतिलबु आहे त क़ुर शरीफ़ जा जेके हुर्फ़ आहिनि, अलिफ़ा बा ता सा जीम हा खा, इन जी असांखे सही नमूने अदायगी अचे। अलिफ जो आवाज़ कीअं निकिरंदो, बा जो कीअं निकिरंदो, ता जो कीअं निकिरंदो, उहा असांखे सही नमूने अदायगी अचे। जे असां सही नमूने अदा न कंदासीं त माना ई मटिजी थी वञे। मिसाल तौर असां चवंदा आहियूं कुल, ॿियो हूंदा कुल, कुल काफ़ वॾे सां, कुल काफ़ नंढे सां। जे काफ़ वॾे सां लिखंदासीं त थी वेंदो चओ, जे काफ़ नंढे सां लिखंदासीं थी वेंदो खाव, माना ई मटिजी वई। अहिड़ी तरह अखरनि जेके हुर्फ़ जा ज़ेर ज़बरूं हूंदियूं न, उन ज़ेरनि ज़बरनि जो ख़्यालु रखिणो आहे। उहो वरी कीअं, जेका असां उहो माना नथा कयूं त माना मटिजी थी वञे। मिसाल तौर अनअमतु, अनअमता माना ए अल्लाह तो असांखे अता कयो, तो असांखे नेमत ॾिनी। इन खे चऊं अनअमतु, पेश ॾेई सघूं, ॾेई छॾियूं ता खे, पोइ थींदो ए अल्लाह मूं अता कई, मूं ॾिनो। केॾा जी माना काॾे हली वई। उन करे असांखे लाज़मी आहे त क़ुर जी तजवीज़ सिखूं। इहा असांजे मथां सम्झो इहा लाज़मी आहे, फ़र्ज़ थी वई। उन खां पोइ इहो आहे त क़ुर जा जेके आदाब आहिनि, खणी उहे ज़ाहिरी हुजनि, खणी उहे बातिनी हुजनि, ॿिन्ही जो असां ख़्यालु रखूं। ज़ाहिरी आदाब कहिड़ा आहिनि? असां पाक रहूं, वुज़ू कयूं, ऐं उन सां गॾु क़िबले ॾांहुं मुंहुं कयूं, या ॿिया के अहिड़ा आदाब आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखूं। ॿिया अंदरूनी आदाब हूंदा आहिनि, बातिनी आदाब जेके असांजे दिलि सां तालुक़ु रखे थो। उहे छा आहे त जॾहिं असां क़ुर जी तिलावत कयूं त असांजी दिलि में अंदरि क़ुर शरीफ़ जी अज़मत जो पूरो पूरो ख़्यालु हुजे, ऐं अल्लाह जो ख़ौफ़ हुजे दिलि में, अल्लाह जी मोहबत हुजे दिलि में। न सिर्फ़ु एतिरो, बल्कि असांजी इहा नियत हुजे त क़ुर मां असांखे हिदायत वठणी आहे, ऐं इहा बि असां नियत करे छॾियूं त हे जेको असां क़ुर मां सिखंदासीं उन ते असांखे अमल करणो आहे। त इहे थी विया क़ुर जा बातिनी आदाब, अंदरूनी आदाब। उन खां पोइ इहो आहे त क़ुर खे असां रोज़ जो मामूल बनायूं, रोज़ानी तिलावत कयूं क़ुर जी। सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम हूंदा त उहे 7 ॾींहंनि जे अंदरि क़ुर खे ख़तम कंदा। उन्हनि क़ुर शरीफ़ खे मंज़िलुनि में विरायो। क़ुर जूं 7 मंज़िलूं, हर रोज़ उहे हिकिड़ी मंज़िल पूरी कंदा। हिकिड़ी में पोइ माना 2.5 साढे 4 सिपरा आहिनि अंदाज़न। ऐं अहिड़ी तरह जॾहिं असां में थोरो ईमान कमज़ोर थींदो वियो, क़ुर जी असां एतिरी तिलावत न पिया करे सघूं, पोइ वरी क़ुर खे सिपारनि में विरायो वियो। हाणे क़ुर जा 30 सिपारा आहिनि, त 30 सिपारा आहिनि। त हाणे वरी इहो आहे त माना जेकॾहिं असां नथा पढ़ी सघूं मंज़िलुनि जे हिसाब सां, त महीने में पूरो कयूं। महीने में 30 ॾींहं हूंदा आहिनि, उन हिसाब सां 30 सिपारा, रोज़ानी हिकिड़ो सिपारो असांखे पढ़णो आहे। असां ऐं क़ुर शरीफ़ जी हूअ तौदाद जेका आहे उहा विरहायल कोन्हे, हूअ यानी क़ुर हदीस मां जे बारे में कोन्हे। असां केतिरे टाइम में माना ख़तमु करे सघूं था या पढ़ी सघूं था, पर इहो आहे त क़ुर पाक खे असां 3 ॾींहंनि खां घटि टाइम में न आहे पूरो करणो। 3 ॾींहंनि खां घटि टाइम में पूरो न करणो आहे। हदीस पाक जो मफ़हूम आहे त जंहिं क़ुर शरीफ़ खे 3 ॾींहंनि खां घटि टाइम में पूरो कयो, सम्झो उन क़ुर खे सम्झी पढ़ियो ई न आहे। उन करे असांजे मथां लाज़मी आहे त क़ुर खे असां 3 ॾींहंनि खां घटि वक़्त में पूरो न कयूं। बाक़ी असां हफ़्ते में करे सघूं था, महीने में करे सघूं था, या पंहिंजी सहूलियत जे एतबार सां उहो शेड्यूल ठाहे सघूं था। उन खां पोइ क़ुर पाक खे असां ख़ुशल ख़ानी में पढ़ूं, यानी मिठे सुरीले आवाज़ में पढ़ूं। यानी क़ुर पाक जी जेका क़रात आहे उहा असां जेतिरी थी सघे सही कयूं, दुरुस्त नमूने उनखे अदा कयूं। उन खां पोइ अचे थो क़ुर शरीफ़ खे तरतील सां पढ़ूं। तरतील छा आहे? हाणे तरतील आहे क़ुर पाक खे आहिस्ते आहिस्ते पढ़णु, हर हिकु आयत ते साही पटण थोरणी,
ऐं उन सां गॾोगॾु क़ुर पाक खे समझी समझी पढ़णु। त जॾहिं त उन करे असांजी लाज़मी आहिस्ते आहिस्ते पढ़ूं ऐं तरतील सां पढ़ूं। उन खां पोइ उन बारे में हुकुम बि आहे अल्लाह पाक जो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो वियो आहे, या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फहु औ इनकुस मिनहु क़लीला औ ज़िद अलैहि व रत्तिल क़ुरआन तरतीला। ए चादर वेहण वारा, यानी ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात जो क़याम कयो ऐं निमाज़ लाइ उथो, पर थोरे वक़्त लाइ, रात जो अधु हुजे या उन खां कुझु घटायो, या उन क़याम में भली वाधारो करियो ऐं क़ुर खे तरतील सां पढ़ो, यानी आहिस्ते आहिस्ते पढ़ो, मज़े मज़े सां पढ़ो। उन खां बाद में ॿी हिकिड़ी शइ आहे क़ुर पाक जी तिलावत जे मामले में, त क़ुर खे असां जेतिरो थी सघे हिफ़्ज़ कयूं। इन जो मतिलबु इहो न आहे क़ुर जा हाफ़िज़ थी वञो, यानी क़ुर मुकमल असांखे यादि थी वञे, बल्कि जेतिरो थी सघे क़ुर पाक खे घणे खां घणो यादि कयूं। ख़ासि करे जेकी शुरूआती 3 सिपारा आहिनि, ऐं आख़िरी 3 सिपारा आहिनि, उन्हनि खे लाज़मी असां यादि करे छॾियूं। उहो छो कयूं? छो त राति जो तहज्जुद जी निमाज़ थिए थी, उन में असां उहो क़ुर पाक तिलावत करे सघूं। उन सां असांजे रूह में पाकीज़गी पैदा थिए थी, तक़वा पैदा थिए थी, ऐं अल्लाह जो क़ुर्ब हासिल थिए थो। ऐं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो रोज़ानी जो मामूल हुयो त उहो बाक़ाइदा राति जो क़याम कंदा हुया। क़ुर पाक जो जेको टियों हक़ आहे उहो इहो आहे त क़ुर पाक खे समझी पढ़णु घुरिजे। क़ुर पाक रुॻी पढ़ूं न, बल्कि उनखे सम्झूं बि सही त क़ुर में छा लिखियलु आहे। उन जे लाइ हिकु त असांजी बदकिस्मती आहे जो असांजे हिन मुल्क में अरबी ज़बान सिखण जो या सेखारण जो को एहतमाम ई न आहे। ज़ाहिर दीन खां परे थी विया आहियूं, तंहिं करे क़ुर जी जेका ॿोली आहे अरबी, उन ते बि असांजो को ध्यानु ई कोन्हे। हा, निसाबी असांजो जेको असांजो निसाब आहे स्कूलनि जो, उन में इहो आहे सेकेंडरी जेका तालीम आहे उन में अरबी खे माना ज़ुबानी लाज़मी कयो अथनि, पर घणनि स्कूलनि में पढ़ाई नथी वञे ऐं असां दिलचस्पी सां उनखे सिखियो बि न वेंदो आहे। जॾहिं असां अरबी ज़ुबान न सिखंदासीं ऐं उनखे न सभु एतिरी घटि में घटि असांखे अचणु खपे जो क़ुर पाक असां सम्झी सघूं बग़ैर तर्जुमे जे, पर अफ़सोस त उहा असां में आहे कोन। एतिरे क़दुरु जो असां जेके दुनियावी इल्म आहिनि उन में वॾी महारत हासिल कई आहे। असां मैट्रिक कई आहे, BA कई आहे, MA कई आहे, MBBS कई आहे, इंजीनियरिंग कई आहे, ऐं जेकी फॉरेन लैंग्वेजिस आहिनि ख़ासि करे इंग्लिश, उन में त असां एतिरा माहिर थिया जो अंग्रेज़नि खे पढ़ाईंदा आहियूं, पर अरबी ज़ुबान एतिरी बि नथी अचे जो असां क़ुर पाक खे सम्झी सघूं। डॉक्टर उसरार अहमद रहमतुल्लाह अलैह चवंदो त अरबी ज़ुबान जेका आहे उहा घटि में घटि एतिरो पढ़णु जो तव्हांखे क़ुर पाक सम्झ में अचे, हर हिकु माण्हू मथां फर्ज़ु आहे। ख़ासि करे उन मथां त लाज़मी खां लाज़िम आहे जन मैट्रिक कई आहे, MA कई आहे, पंहिंजो MBBS कई आहे, या ॿी का डिग्री दुनिया में हासिल कई आहे, या जेके नौजवान आहिनि असांजा जेकी पढ़ाईअ सां मुंसलिक आहिनि, उन्हनि ते लाज़मी आहे त अरबी ज़ुबान सिखनि, छो त अरबी खां सवाइ तव्हां क़ुर पाक पढ़ी नथा सघो। ऐं क़ुर करीम जेको आहे उनखे सम्झी पढ़ण सां जेको आहे उनजो माना हिकिड़ो चवंदा त क़ुर पाक खे सम्झी न पढ़ण जेको आहे उन सां सवाबु न मिलंदो आहे। कुझु असांजा अहिड़ा माण्हू आहिनि जेके इहो मुगालतो कनि था, पर हक़ीक़त इहा न आहे। जेकॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ जो बग़ैर तर्जुमे जे या सम्झण खां सवाइ तव्हां तिलावत कंदव त तव्हांखे तिलावत जो सवाबु लाज़मी मिलंदो। जीअं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त क़ुर पाक जेको आहे उनजे हिकु हुर्फ़ पढ़ण सां 10 नेकियुनि जो सवाबु मिले थो। अहिड़ी तरह अलिफ लाम मीम जेको आहे उन ते 30 नेकियुनि जो सवाबु मिले थो, त उहो तव्हांखे मिलंदो। पर इहो आहे जेकॾहिं तव्हां क़ुर पाक खे सम्झी न पढ़ंदव त तव्हांजो उहो सवाबु ज़ाया थियण जो इम्कान आहे। तंहिं करे क़ुर पाक खे सम्झी पढ़ण लाइ हिकु त अरबी लाज़मी आहे। जेसिताईं तव्हां अरबी ज़ुबान सिखो तेसिताईं क़ुर शरीफ़ जा हर ॿोलीअ में तर्जुमा थी चुका आहिनि, तव्हांजी सिंधी ज़ुबान में तर्जुमा आहिनि, तव्हां उहे पढ़ो।
कुरान पाक के समझण के हवाले से एक ॿी शइ आहे त कुरान के समझण के हवाले से कुरान जा 2 दर्जा आहिनि। हिकिड़ो आहे तज़क्कुर, ॿियो आहे तदब्बुर। तज़क्कुर चवंदा आहिनि नसीहत हासिल करण के, इहो ज़िक्र मां निकतल आहे। नसीहत हासिल करण यानी कुरान मां हिदायत हासिल करण, कुरान जो जेको मफ़हूम आहे, जेको उनजो मग़ज़ आहे, उनखे सम्झण, इहो हर आम माण्हू लाइ सवलो आहे। उन हवाले सां कुरान शरीफ़ में आहे वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। बेशक असां कुरान पाक खे नसीहत लाइ आसान कयो आहे, पोइ आहे को नसीहत वठण वारो। उन खां पोइ ॿियो दर्जो आहे कुरान पाक जो तदब्बुर। तदब्बुर चवंदा आहिनि गहराईअ में गौर ऐं फ़िक्र करण खे, यानी कुरान पाक खे पढ़ंदो वञ, उनजी हर हिकु आयत जी गहराई खे ॾिस, उन में अंदरि जेके इल्म जा खज़ाना आहिनि, जेके इल्म जा मोती आहिनि, उन्हनि खे कढण। जीअं समुंड में गोता लॻाईंदा आहिनि माण्हू, ऐं उनजी तरे में वञी उन मां मोती ऐं हीरा जेके कढी ईंदा आहिनि, अहिड़ी तरह तव्हां कुरान पाक जे समुंड में अंदरि गोता लॻायो ऐं उनजे तरे में वञी उतां मोती कढो। त ईअं त कुरान जो इल्मु तमामु वसी आहे ऐं तमामु घणो वसी आहे। एॾो वसी आहे जो माण्हुनि जूं उमिरियूं गुज़री वेंदियूं, 1400 साल गुज़री विया, अलाए केतिरा आलिम काबिर आया, वॾियूं वॾियूं तफ़सीरूं लिखी विया, एतिरे करे 40 45 जुल्दनि जूं तफ़सीरूं आहिनि, पर उन्हनि मां को बि माण्हू उहा दावा न करे सघियो त मां कुरान मां उहे समूरा मोती मेड़े करे जमा कया आहिनि। बल्कि हर हिकु चवे थो असां कुरान जो हक़ अदा ई न कयो आहे। त उन हवाले सां तदब्बुर जेको आहे उहो करण लाइ इल्म जी गहराई जी ज़रूरत आहे। यानी असांखे तमामु घणा इल्म सिखणा पवंदा ऐं हर फील्ड में कमु करणो पवंदो। जेकॾहिं को साइंस में माहिर आहे त साइंस में ॾिसंदो, जेकॾहिं को ॿिए के इल्म में माहिर आहे, फ़लसफ़ी आहे त उहो फ़लसफ़े जी रोशनी में ॾिसंदो, त उनखे हर जॻह तां इल्मु मिलंदो। ऐं उन हवाले सां सहाबा कराम रज़ी अल्लाह अन्हुम जेकी हुया, उन्हनि पंहिंजूं उमिरियूं लॻाए छॾियूं, पर पोइ बि हू चवनि था असां माना अञा हिन मां कढी न सघिया आहियूं। ऐं क़ुरान पाक जो इल्म जो हिकिड़ो अंदाज़ो लॻाइण लाइ मां हिकिड़ो तव्हांखे रिवायत हिकिड़ी जो मफ़हूम थो ॿुधायां। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हु, हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह जो फर्ज़ंद हुयो ऐं तमामु वॾो आलिम ऐं फ़क़ीह हुयो। त हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त मूंखे सिर्फ़ु सूरह बक़रा पढ़ण में 8 साल लॻा आहिनि। 8 सालनि में मां सूरह बक़रा पूरी कई आहे। हाणे तव्हां सोचो, जेका सूरत जा माना असांजे 3 ॾींहनि जो हिसाब कयूं 2.5 सिपारनि में मुश्तमिल आहे, 3 ॾींहनि में बल्कि 2.5 ॾींहनि में असां पूरी करे सघूं था। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हु 8 साल में कीअं पूरो कयो? आख़िर छा पियो करे सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु, कीअं पियो पढ़े? असल इहा ॻाल्हि आहे त सैयदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हु तदब्बुर पियो करे, हिकु आयत पढ़ंदो पियो वञे, उन ते सालनि जा साल, ॾींहंनि जा ॾींहं, महीननि जा महीना तहक़ीक़ पियो करे ऐं उन मां इल्म जा खज़ाना पियो कढे। त इहो कमु आम माण्हू जो न आहे, मुंहिंजो ऐं तव्हांजो न आहे। इहो कमु आहे आलिमनि जो, मुफ़स्सिरनि जो, जेके वॾे वॾे इल्मनि में माहिर आहिनि, उन्हनि जो कमु आहे क़ुरान ते तदब्बुर करणु। हा, बाक़ी क़ुरान शरीफ़ खे तज़क्कुर जे हिसाब सां पढ़णु, यानी नसीहत हासिल करण लाइ पढ़णु, इहो असां सभिनी जे लाइ आहे। तंहिं करे असांखे घुर्जे त क़ुरान खे नसीहत हासिल करण लाइ लाज़मी पढ़ूं, उनजे लाइ जेसिताईं अरबी ज़ुबान सिखूं, तर्जुमा पढ़ूं ऐं अरबी ज़ुबान सिखण जी कोशिशि कयूं। असां थोरो टाइम लॻाईंदासीं त इंशाअल्लाह अरबी ज़ुबान सिखी वेंदासीं। क़ुरान पाक जो चौथो हक़ इहो आहे त क़ुरान ते असां अमल कयूं। जेकॾहिं असां क़ुरान शरीफ़ खे पढ़ूं बि था, उनखे सम्झी बि वियासीं, पर उन ते अमल न कयोसीं त असांखे को फ़ाइदो न ॾींदो। बल्कि क़ुरान पाक ते अमल न करण जो नतीजा वॾा संगीन आहिनि, जेके असां हींअर भोगे रहिया आहियूं। कॾहिं ॿोॾूं थियूं अचनि, कॾहिं ज़िलज़िला था अचनि, करप्शन आहे, बदउनवानी आहे, इहे सभु उन करे आहिनि छो त असां क़ुरान खे छॾियोसीं। जीअं अल्लामा इक़बाल फरमायो आहे, वो मुअज़्ज़िज़ थे ज़माने में मुसलमान होकर, वो मुअज़्ज़िज़ थे ज़माने में मुसलमान होकर, और तुम ख्वार हुए तारिके कुरान होकर।
उन करे लाज़मी आहे त क़ुर ते अमल करण जी कोशिश कयूं। हाणे क़ुर ते अमल करण जे हवाले सां क़ुर पाक में आहे माना फतवा आहे, सम्झो ईअं सम्झो डॉक्टर इसरार अहमद साहब जॾहिं मुफ्ती आज़म आहे उन्हनि जी फतवा आहे के आम मौलवी जी फतवा न आहे। छा थो फरमाए वमल्लम यहकम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुल काफिरून। जेको अल्लाह जी नाज़िल कयल क़ुरान सुन्नत मुताबिक़ फैसला नथो करे, हुकूमत नथो करे, अमल नथो करे उन्हनि ते, उहो ई काफ़िर आहे। जेको क़ुरान ते अमल नथो करे, अल्लाह जी नाज़िल कयल शरीयत ते अमल नथो करे, छा आहे? काफ़िर आहे। के फतवा ॾिनी आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे कलाम क़ुरान पाक में। डॉक्टर साहब चए थो ये मुफ्ती आज़म आहे, मुफ्तिन जो मुफ्ती आहे अल्लाह पाक, के आम मुल्ला मौलवी जी फतवा न है इहा। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु फरमान आहे मा आमन बिल क़ुरान, जे क़ुरान ते ईमान न आंदो, मन इस्तहमल महारिम, यानी जे माण्हू के अहिड़ी शइ खे पंहिंजे लाइ जाइज़ करे वरितो, जे माण्हू के अहिड़ी शइ खे जाइज़ करे वरितो पंहिंजे लाइ जंहिंजो क़ुरान में हुकुम न आहे, मा आमन बिल क़ुरान, उन क़ुरान ते ईमान ई कोन आंदो आहे, उहो क़ुरान जो इनकारी आहे। ईमान वारो किथे आहे? दावा करे थो पर उहो ईमान वारो न आहे, मुसलमान ई न आहे उहो, उनजो क़ुरान ते कोई ईमान न आहे। जे पंहिंजे लाइ अहिड़ी शइ खे जाइज़ कयो जंहिंखे क़ुरान हराम कयो आहे, त इहा फतवा वरी के मुल्ला मौलवी जी न आहे जो असां चऊं हे मुल्ला आहे रुॻी पर फतवाऊं ने। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फतवा आहे। हाणे अचूं था त जेको क़ुरान ते असां अमल कयूं था उहो कीअं माना अमल कयूं, कहिड़ा दर्जा उन जा। त क़ुरान ते अमल करण जूं माना ॿ कैटेगरियूं आहिनि। हिकिड़ो आहे इंसान पंहिंजी फर्द ते, पंहिंजी ज़ात ते अमल करे, ॿियो आहे मुआशरे जी लेवल ते, समाजी मामलात, इज्तिमाई मामलात असांजा, उन में बि क़ुरान कुझु हुकुम ॾिना आहिनि, उन ते बि अमल कयो। जेकी ज़ाती मसला आहिनि, जेके असांजी ज़ात ताईं महदूद आहिनि, उन्हनि में निमाज़ आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे, सदका ऐं ख़ैरातूं आहिनि, ऐं ॿिया काफ़ी अहकामात आहिनि, उन्हनि ते अमल करणु जेके इंसान पंहिंजी ज़ाती लिहाज़ सां हैसियत में अमल करे सघे थो, उन्हनि खे असां चऊं था इनफरादी मसला। ॿिया आहिनि इज्तिमाई मामलात, यानी जंहिं ते असां हिकु समाज में रहंदे या हिकिड़े मुल्क में रहंदे इज्तिमाई लेवल ते सभु गॾिजी करे अमल कयूं। उन में मिसाल को चोरी करे उनखे कहिड़ी सज़ा ॾियूं, को ज़ना करे उनखे कहिड़ी सज़ा ॾियूं, असांजो मुआशी निज़ाम कहिड़ो हुजे, कीअं असां इंपोर्ट एक्सपोर्ट कयूं, वापार कीअं कयूं ॿियनि मुल्कनि सां, तालुकात असांजा कहिड़ा हुजनि, असांजी हुकूमत कीअं हुजे, हुकुमरान खे कीअं चूंडियूं, हाकिम खे केतिरा इख्तियार ॾियूं, केतिरा न ॾियूं, असां रईत जेका आहियूं के हुकुमरान जी के बादशाह जी, उनजी छा हैसियत हुजणु खपे, असांजा कहिड़ा हक़ आहिनि, इन बारे में क़ुरान पाक मुकमल रहनुमाई करे थो। यानी मुकमल हिकिड़ो निज़ाम हुकूमत, सियासी, मुआशी, समाजी हर लिहाज़ जो सामान कामिल निज़ाम असांखे क़ुरान पाक अता करे थो। जीअं सियासी निज़ाम इस्लाम जो आहे, खिलाफ़त जो निज़ाम, उहो बि असांखे क़ुरान मां हदीसुनि मां मिले थो। ऐं जेकॾहिं असां उन शइ खे लागू नथा कयूं, जेके असांजे इज्तिमाई मामलात आहिनि, ऐं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में भली सालनि जा साल निमाज़ पढ़ूं, रोज़ा रखूं, नफ़िल पढ़ूं, तहजुद पढ़ूं, पर उन जे बावजूद बि सम्झो असां मुकमल अमल नथा कयूं। छो त असां जॾहिं कंहिं कोर्ट में केस दाख़िल करण वेंदासीं त उहे माण्हू क़ुरान मुताबिक़ उहो केस न कंदा असांजो, बल्कि चवंदा हीअ अंग्रेज़नि जो कानून आहे, उन मुताबिक़ तव्हांखे जेको आहे तव्हांजे केस जो फ़ैसिलो कंदासीं। जेके वॾेरे वटि खणी था वञूं त वॾेरो वरी चवंदो त हीउ मुंहिंजो क़बाइली कानून आहे, उन मुताबिक़ तव्हांजे मां का चटी का भुंग हणंदुसि, यानी मां क़ुरान मुताबिक़ तव्हां ते फ़ैसिला न कंदुसि। त इन जो मतिलबु इहो आहे त असां पंहिंजी ज़ात में क़ुरान खे नाफ़िज़ कयूं था, बाक़ी असां पंहिंजी इज्तिमाई मामलात में क़ुरान खां परे थी विया आहियूं। जंहिं करे हाणे क़ुरान पाक में यहूदियुनि जे बारे में फरमान आहे, जंहिंजो मफ़हूम आहे त छा तव्हां किताब जे हिकिड़े हिसे ते ईमान आणियो था
पंहिंजी ज़ात में क़ुर खे नाफ़िज़ कयो था ऐं हिकिड़े हिसे खे नज़रअंदाज कयो था या उनजो इनकार कयो था। यानी कोर्टनि जा फ़ैसिला, सियासी निज़ाम, मुआशी निज़ाम, उन में तव्हां क़ुर जो इनकार था करे छॾियो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे